हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कल्ह कथा हिकु चोर जे संतनि जा वचन ॿुधा ऐं उन ते अमल करे भवसागर पार थियो। इन जो पहिरियों पार्ट पाण ॿुधो, अॼु ॿियो पार्ट ॿुधंदासीं। कल्ह वारी कथा में पाण ॿुधोसीं त चोर खे महात्मा आहिनि वचन ॾिना, शर्तूं ॾिनियूं त हिननि जो पालन कर, पोइ भले तूं असांजो सामान खण। तंहिंखां पोइ संतनि उनखे धर्म प्रवर्त करे पुरनि खे प्राणनि खां वधीक प्यारो करे मञण जो उपदेश कयो। अहिड़ो प्रबोध ॾेई उन्हनि ॻाल्हियुनि खे पालण लाइ पको कयो। आख़िर पंहिंजो सामान ॾिनऊं। उहो चोरनि जो सरदार संतनि खे ॿिए ॻोठ ताईं पहुचाए पाण वापसि ॻोठ में आयो। पंहिंजे ॻोठ वारनि खे संत वारियूं सभु ॻाल्हियूं ॿुधायूं। तॾहिं ॻोठ वारनि चयसि त हाणे तूं उन्हनि ॻाल्हियुनि ते पूरो रहिजांइ। उन चयसि त हा, बिल्कुलु पको रहंदुसि। आख़िर थोरे वक़्त खां पोइ मूं चोर वझ वठी राजा जी महिलात में चोरी करणु वियो ऐं कर्म योग सां उन वक़्त में उन ई राजा जी राणी कंहिं कारण सां पंहिंजे मुड़ुस खां नाराज़ थियल हुई ऐं हू विझ पे ॻोल्हींदी हुई त कंहिं तरीक़े सां वजह मिले त हितां भॼी वञा। जीअं उहो चोर अञा महिलात में दाख़िल थियो त राणी जी जेकी निंड हुई फिटी पई। पोइ उहो जाॻणु शुरू थी वई। सो जाॻी पे ते हिकदमि उन चोर खे ॾिसी वरितो। सो हिकदमि उन चोर वटि वेही ऐं चवणु लॻी त आऊं तोसां गॾु हलण लाइ तयारु आहियां, तूं मूंखे पाण सां वठी हल। मां तमामु घणो धन बि पाण सां खणी थी हलां। मगर चोर न मञियसि। चोर पहिरीं हिकदमि महिलात में गिरंदे ई बुख लॻल हुअण करे का बिस्कुट या ॿी अहिड़ी शइ जंहिंमें लूणु पियल हुओ सो खाई वरिती। उन ई करे जेको धन मिल्कियत हथ आयो हुओ उन जेकी हड़ भरी रखी हुई सो बि छॾे ॾिनई। ऐं राणी जी तमामु घणी अभिलाषा जे बावजूद बि चोर चयसि त ए माता, मां तोखे वठी न हलंदुसि, छो जो इनखे संतनि चयो हुओ त राजा जी स्त्री माता जे बराबरि आहे ऐं जंहिंजो लूणु खाइजे उन जी चोरी न कजे। आख़िर चोर चुपचाप करे ख़ाली हथनि निकिरणु लॻो। राजा लिकी वेठे ॾिठो। इहो सभु रंग हू सो आस्ते आस्ते करे चोर जे पोयां ॿाहिरि निकितो ऐं चौकीदार खे हुकुम कयईं त इहो माण्हू वञे पियो, तंहिंखे पकिड़े अचो, पर कुझु चइजो न, शान मान सां वठी अचिजो। जॾहिं चोर राजा जे साम्हूं आंदो वियो तॾहिं राजा चयसि त तो चोरी बि कोन कई ऐं तोखे ॾिठो बि कंहिं कोन, पोइ बि हड़ में ॿधल सामान तो वापसि छॾियो। तंहिं ते चोर जवाबु ॾिनो त ए राजन, मूंखे संतनि ॿुधायो हुओ त जंहिंजो नमक खाइजे तंहिंजी चोरी कॾहिं बि न कजे। तंहिंखां पोइ राजा चयसि त राति जो राणी तोसां गॾु हलण जी इच्छा ॾेखारी, पोइ बि तो हुनखे पाण सां छो न वठी वएं। उन ई ते चोर जवाबु ॾिनो त इहो बि मूंखे संतनि चयो आहे त देश जी राजा जी स्त्री माता जे बराबरि हूंदी आहे, इन ई करे मूं राणी जो चवणु न मञियो। चोर जा उहे वचन ॿुधी राजा उन मथां ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त अहिड़ो प्रण वादो वचन ते पको रहण वारो लाइक़ु ऐं धर्मात्मा चइबो आहे। सो अहिड़ो पुरुष वरी मिलणु मुश्किल आहे, छो न हिनखे पंहिंजो गोद जो पुटु बणायां ऐं राजगादी ते विरायां। आख़िर राजा सभा कठी कई। हू धर्म नियति वारी समूरी हक़ीक़त
ॿुधाए ऐं हुनखे पंहिंजी गोद जो पुटु करे गादीअ ते वेहारियईं। वज़ीर बि तमामु धर्मात्मा हुओ। उन जी संगत में गुज़ारण करे उहो ई जेको अॻियूं चोर तमामु ख़राबु ख़्यालनि वारो ऊच ख़्यालनि वारे माण्हू में तब्दील थी वियो। राजा ऐं राणी खे बि पाण में परचाए मेल कराए छॾियईं ऐं उन्हनि खे माता पिता सम्झी उन्हनि जे तमामु चङी तरह शेवा करणु लॻो ऐं पंहिंजी अॻूणे ॻोठ वारनि सभिनी चोरनि खे पाण वटि नौकरियूं ॾेई उन्हनि जे वसीले मुल्क मां चोरी बदमाशी जो नालो निशानी मिटाए छॾियईं। पाण तमामु धर्म ऐं नियति ते हलणु ऐं साधुअनि जी शेवा ऐं ॿिया बि तमामु धर्म नियति जा कमु करण में समूरी उमिरि व्यतीत कयाईं। पाण तोड़े राणी ॿई ॾाढी प्रेम सां संतनि जी शेवा में मशगूल थी रहंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं उन राजा खे का बीमारी थी पई। डॉक्टर ऐं हकीमनि चयसि त जेकॾहिं कांग जो पितो खाए त इहा बीमारी वेंदी, ॿी सूरत में इहा बीमारी मारे विझंदी। मगर इहा ॻाल्हि उन राजा न मञी, जो संतनि सां वचन करे चुको हुओ त कांग जो मांस न खाईंदुसि। इन ई करे चयाईं, मरां त भले मरां त भले मरी वञा, पर वचन खे कूड़ो न कंदुसि। सो बि संतनि जो प्रण कयल, कसम खयल, संतनि जा वचन प्राणनि खां बि वधीक प्यारा करे पालींदुसि। एतिरे में उहे संत बि रटन कंदे कंदे उन ई शहर में अची पधारिया। जॾहिं राजा खे ख़बर पई तॾहिं पाण खे बीमारी जी हालति में खणाए उन वटि अची पहुतो। संत साॻे ई वचन पालींदड़ पंहिंजे शेवादारी खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं नफ़्स कढी नफ़्स ॾिसी बीमारी सही करे जंगली जड़ी बूटी ॾेई बीमारी खां छॾायऊं। आख़िर में उहो राजा तमामु ज्ञानवान थी मुक्ति खे प्राप्त थियो। उन करे शास्त्रनि में चयल आहे, मतिलबु त संतनि ऐं शास्त्रनि जे वचननि खे ॿुधण करे इंसानु बुरनि वीचारनि खे छॾे ॾिए थो। साॻी तरह शरणम भक्ति खे दोहराईंदे सत्य वचननि जे ॿुधण करे दुर्मत जे त्यागण बाबति ॿियो दृष्टांत हेठि ॾिजल आहे, जेको पाण अॻिले छंछरु ऐं आचर जे ॾींहुं कवर कंदासीं। चओ जय सिया राम।